बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध के मौसम तक अॼु मां तव्हां दोस्त वकार हले रहिया सभिनी प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों मौसम की ॻाल्हि कंदासीं त अॼु सिंध जे काफ़ी इलाइक़नि में हल्को हल्को झुड़ हूंदो ऐं के ख़ासि बरसाति जा इम्कान आहिनि। पोइ वीडियो में मूं चयो त हिकु ज़बरदस्त सिस्टम आहे। हुन सिस्टम की ॻाल्हि कयूं त उहो सिस्टम बलोचिस्तान के ॾाखिणी इलाइक़नि अरबी समुंड में ही ख़त्म थी वेंदो, जंहिंजा आसार हूंदा सिर्फ़ु बलोचिस्तान ऐं सिंध जे काफ़ी इलाइक़नि में हल्को झुड़ हूंदो, जंहिं मां सिर्फ़ु बूंदाबांदी या कणपुण थी सघे थी, बाक़ी का अहिड़ी ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। ऐं वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिस्टम आहे जेको सऊदी अरब जे काफ़ी इलाइक़नि में सुठियूं बरसातूं मूसलाधार बरसातूं वसाए। उन खां पोइ अबू धाबी में बि दाख़िल थी चुको आहे। उन खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त बलोचिस्तान जे इलाइक़े ग्वादर तुर्बत इन इलाइक़नि में बि तेज़ बरसातनि जा इम्कान आहिनि। सिस्टम जो आहे अरबी समुंड में दाख़िल थी आहे। तव्हां हिन तस्वीर में ॾिसी सघो था त सिस्टम मुकमल ख़त्म थी वेंदो। बहरहाल सिंध ऐं बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में झुड़ हूंदो जंहिंमां सिर्फ़ु बूंदाबांदी ऐं कणपुण थी सघे थी। कुझु दोस्त आहिनि पोइ वीडियो में मूंखां पुछी रहिया हुआ त सिंध जे कहिड़नि इलाइक़नि में हल्की बरसाति जा इम्कान आहिनि। उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त पूरी सिंध में झुड़ हूंदो, कुछ इलाइक़नि में बूंदाबांदी थी सघे थी ऐं ककर अगरि जेकॾहिं घण ताक़तवर थी विया त कुझु इलाइक़नि में कणपुण थी सघे थी। बहरहाल कहिड़ी ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि जंहिं मां फसलनि खे नुक़सानु थिए। वधीक अलाह साईं रहम कंदो। बहरहाल असांजी रिपोर्ट मुताबिक़ सिंध ऐं बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में हल्को झुड़ हूंदो जंहिं मां सिर्फ़ु हल्की बूंदाबांदी ऐं कणपुण थी सघे थी। के ख़ासि इम्कान नज़र न पिया अचनि। वधीक जीअं मुंहिंजे रब साईं चाहियो ईअं ई थींदो। दोस्तों इहो बरसाति जे बारे में मालूमात जेका मूं तव्हांखे ॾिनी, पंहिंजो कमकार जारी रखो। के बि ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। हिकु मग़रबी सिस्टम आहे जेको बलोचिस्तान जे ॾाखिणी इलाइक़नि में अरबी समुंड में दाख़िल थी उते ई ख़त्म थी वेंदो। उनजा सिर्फ़ु आसार सिंध ऐं बलोचिस्तान में हल्की दरमियानी बरसाति, सिर्फ़ु बूंदाबांदी त कुझु इलाइक़नि में कणपुण थी सघे थी, बाक़ी कहिड़ी ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। दोस्तों ही हुई बरसाति जे बारे में मालूमात जेका मूं तव्हांखे ॾिनी। हाणे ॻाल्हि कयूं हवाउनि जे बारे में त हिन मॉडल जी तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था त 18 तारीख़ 19 तारीख़ सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ॾखण जी तेज़ हवा लॻण जा इम्कान आहिनि। अॼु 13 तारीख़ आहे, 18 तारीख़ जी ॻाल्हि कयां पियो त ॾखण जी तेज़ हवा लॻंदी। बहरहाल काफ़ी ॾींहं पिया आहिनि, मौसम चेंज थी सघे थो। उनजे बारे में तव्हांखे कंफर्म रिपोर्ट इनशाला तव्हांखे वक़्त ते ॾींदुसि त 18 तारीख़ 19 तारीख़ ॾखण जी तेज़ हवा आहे। उनखां अॻु जी अगरि ॻाल्हि कयूं 14 15 16 17 ते त उत्तर जी जेका नॉर्मल हवा आहे इहा जारी रहंदी। बहरहाल इन में बि अगरि ॻाल्हि कयूं थरपारकर में कुझु हवा जी स्पीड वधण जा इम्कान आहिनि, जेका 15 किलोमीटर ताईं हवा हली सघे थी। थरपारकर अशरी थर बिरपुर ख़ासि उमरकोट इन्हनि इलाइक़नि में, बाक़ी सिंध जे इलाइक़नि में नॉर्मल घाट उत्तर जी हवा हलण जा इम्कान आहिनि। ऐं हाणे ॾींहं में गर्मी में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं राति जो सर्दी में बि घटिताई थी रही आहे। बहरहाल इहा सर्दी जेका हल्की लहर आहे 16 17 तारीख़ ताईं हलण जा इम्कान आहिनि। उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं 18 19 ते ॾखण जी तेज़ हवा लॻण जा इम्कान आहिनि ऐं उनजी कंफर्म रिपोर्ट इनशाला तव्हांखे वरी वक़्तु ॾींदुसि त फ़िलहाल ही सर्दी जी नॉर्मल जेका लहर हले पई इहा ई जारी रहंदी। ऐं अॼु ऐं सुभाणे सिंध जे काफ़ी इलाइक़नि में हल्को हल्को झुड़ हूंदो ऐं जंहिं मां सिर्फ़ु बूंदाबांदी कणपुण थी सघे थी। त दोस्तों इहो मौसम जूं ख़बरूं ऐं वधीक मौसम जूं ख़बरूं हासिलु करण जे लाइ महिरबानी करे असांजे पेज खे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो। हीअ सिंध विद अपडेट पेज आहे। हिन पेज में तव्हांखे सिंधी ज़बान ज़रिए मौसम बाबति मालूमात ॾींदासीं। त हिन पेज खे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। त काफ़ी दोस्त आहिनि जेके एतिराज़ कनि था दादा ऐं कमेंट में तव्हां रिप्लाई नथा ॾियो, त उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त काफ़ी कमेंट अची था वञनि। बहरहाल कोशिशि कंदो आहियां त जेके सवाल पुछनि था मौसम जे बारे में मालूमात पुछनि था उन्हनि खे कमेंट में जवाबु ॾियण जी कोशिशि कंदो आहियां। कमेंट में जवाबु ॾींदो बि आहियां कुझु दोस्तनि खे। त दोस्तों हीअ मौसम जूं ख़बरूं ऐं वधीक मालूमात हासिलु करण जे लाइ असांजे पेज खे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो। तव्हां प्यारनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।